जी सर मौक़िफ़ ज़ाकिर साते ते जी जी दादा ज़ाकिर साते खे जे नमूने सां खंभे विया आहिनि इहो लॻे ईअं थो त ॼण त असां सभु हींअर कमाल आहियूं ऐं हीअ जेके असांजा दोस्त हिते बुख हड़ताल ते हेतिरनि ॾींहंनि खां वेठा आहिनि त कंहिं बि कामोरे ते कुझु जुड़ियो ई कोन्हे का शइ त अची पुछनि बाबा तव्हांजो मसइलो छा आहे हालांकि सुप्रीम कोर्ट हाई कोर्ट बि चवंदी रही आहे त बाबा हिनखे जेके खंभे विया आहिनि उनखे तव्हां ज़ाहिर कयो ऐं हू बि जंहिंजो ॾोह बि आहे उनखे ज़ाहिर कयो अदालतूं आहिनि या चओ त अदालतूं कोन्हनि के अदालतूं जॾहिं मौजूदु आहिनि त पोइ लिकाइण जो कमु कहिड़ो आहे आख़िर हिननि जो ॾोह कहिड़ो आहे ॾोह साबित थिए अवाम में बि साबित थिए नी त पोइ हर को सम्झंदो त वाक़ई ॾोही आहिनि पर हिते ॾोही हर उहो आहे जेको पंहिंजे हक़नि लाइ विढ़े थो पंहिंजी क़ौम लाइ विढ़े थो पंहिंजी धरती लाइ विढ़े थो उहो ॾोही आहे बाक़ी जेके हिते जेके गुरगा वेठा आहिनि जेके सिधी तोड़े अणसिधी तरह मुल्क ते जॾहिं 47 खां वठी अॼु ताईं घणो वक़्तु उही जेको आहे क़ाबिज़ रहिया आहिनि हींअर बि आहिनि बज़ाहिर सिविल गवर्नमेंटूं आहिनि पर आहिनि उहे जिन जे पॉलिसियुनि जे करे अॼु असांखे सिंध जा वसीला ख़तमु करणा था पवनि सिंध जा वसीला ख़तमु कंदा था वञनि विकिरो कंदा था वञनि एतिरी बि ख़बर पए त स्टेट बैंक खे बि जेको गिरवी रखियो वियो आहे जॾहिं असांजा हर इदारा गिरवी हूंदा हर इदारो विकिरो थी वेंदो पोइ बचो छा अवाम त ॼण त गिरवी थियो ई थियो छाकाणि IMF वर्ल्ड बैंक खां जेके तव्हां कर्ज़ु खणो था उन में का शइ त ॾींदव नी त उन में असांखे जंहिं नमूने सां तबाह पिया कनि जंहिं नमूने सां इहा अनारकी पैदा पई थिए उनजो ज़िम्मेवारु केरु थींदो जेकॾहिं अॼु जेको आहे ज़ाकिर सातो एतिरा ॾींहं थी विया आहिनि 100 ॾींहं खां वधीक त दोस्तनि खे थिया आहिनि हिनखे सरबराह महिमान वारनि खे जेको आहे हिते बुख हड़ताल कंदे न हुआ प्रेस क्लब जा अॻियां उनखे त उनखां अॻु में जेको आहे खणी विया आहिनि हलिया आख़िर उनजो ॾोह कहिड़ो आहे इहो त अवाम खे त ॿुधायो वञे त भई हुन कहिड़ो ॾोह कयो आहे छा कयो आहे कंहिंजे ख़िलाफ़ु ॻाल्हायो आहे बाक़ी पंहिंजे वतन जे पंहिंजे हक़नि जी ॻाल्हि करणु को ॾोह कोन्हे